नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सुई गैस में ख़बर ॾींदा हलूं त RTA सेक्रेटरी प्रेस क्लब सुई गैस में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां तालुका मीरवा जी आवाम खे सुठी सहूलियत ॾियारण लाइ ट्रांसपोर्टरनि खे चयो आहे त अवां पंहिंजी गाॾियुनि जी रूट परमिट ठाराहियो, कानून ते अमल करियो। पर जेकॾहिं ट्रांसपोर्टरनि हिननि ते अमल न कयो त हुननि जूं गाॾियूं बंदि कयूं वेंदियूं। हिननि वधीक चयो त प्लांट B तहत असां हितां जी आवाम खे सुठी सफ़र हासिल करण जे लाइ ठरी मीरवा खां कराची लाइ नई सर्विस शुरू कंदासीं। हिन चयो त मेहराण हाईवे ते हादसनि जो कारण वॾी स्पीड आहे, जंहिं लाइ असां SP मोटरवे खे चयो आहे त अवां जी मदद करे असांखे स्पीड कैमराऊं ॾियण लाइ त जीअं असां ओवर स्पीड हलाइण वारनि गाॾियुनि ऐं ड्राइवरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सघूं। ऐं लाइसेंस ब्रांच वारनि खे बि चयो आहे त मेहराण हाईवे ते हलण वारनि गाॾियुनि जी ड्राइवरनि जा लाइसेंस चेक कनि त जिन जा लाइसेंस ठहियल न हूंदा हुननि खे लाइसेंस ठाहे ॾिना वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।